Welcome to Time News Studios. You are watching 4 PM Bulletin. बेपनाह तबाही हुई है सिंध में। चारों तरफ इस तरह लग रहा था कि दरिया सिंध जो है वो ठाटे मारता हुआ समंदर हर तरफ तबाही मचा रहा है। तो मैंने वहाँ पर 15 अरब रुपए की मैंने वहाँ पर जो ग्रांट उसका ऐलान किया। बातें करके, गलत इल्ज़ामात लगा के, झूठ बोल के आप कौम को कब तक धोखा और फरेब देंगे? ये मुझसे नहीं हो सकता। जो गलती मुझसे हुई है मैं उसकी माफ़ी मांगूंगा। 75 साल हो गए, पाकिस्तान आज तक अपने पाँव पे खड़ा नहीं हो सका। मैं आपसे वादा करता हूँ अपने साथियों के साथ कि इंशाअल्लाह हम मिलकर दिन रात काम करेंगे और जब तक कि आपका आखिरी ख़ानदान बाहर नहीं होगा हम चैन से नहीं बैठेंगे। वस्कारन ऐं ॿोॾ जे वहकरनि सां सिंध में वॾी तबाही आई आहे। सिंधु दरिया चइनी पासे तबाही मचाए रहियो आहे। आख़िरी ॿोॾ मुतासिर जी बहाली ताईं सुख सां न वेहंदासीं। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जूं बलूचिस्तान जे इलाइक़े जाफ़राबाद जे दौरे दौरान ॻाल्हियूं। वज़ीर आज़म चयो त ॿोॾ जे वहकरनि मुल्क जे ॿियनि हिसनि में बि तबाही आंदी। करोड़े भाइर ऐं भेनरूं इमदाद लाइ वाझाए रहिया आहिनि। तुर्की मां इमदादी सामान सां भरियल 2 जहाज़ अॼु कराची पहुची रहिया आहिनि। ईरान जे सदर फ़ोन कयो आहे। मुतहदा अरब इमारात ऐं बरतानिया मां बि इमदाद अची रही आहे। वज़ीर आज़म जाफ़राबाद पहुची ॿोॾ जी तबाहकारियुनि बाबति ब्रीफिंग वरिती। वारे वेझो ॻोठ कंढीअ वटां घाट ड्रेन खे कट लॻाइण बाद पाणी वारे शहर में दाख़िल थियण लॻो। नसीराबाद ऐं लाड़काणो रोड ट्रैफ़िक लाइ बंदि। शहरनि में ॾहकाव पखिड़ियल। घाट ड्रेन खे गुज़िरियल ॾींहुं लॻल घारो बि वधी 100 फुट थी वियो। पाणी वारे जी सिविल कोर्ट सूदो मुख़्तलिफ़ पाड़नि में दाख़िल। शहर जे भरपासे वारनि इलाइक़नि मां वॾे पैमाने ते लॾ पलाण जारी। पट्टे रस्तो ॾियणु खपे पाणी खे। असांखे घाट ड्रेन खे बि जेके तो धातु जे पासे कट ॾियणु खपनि। इहो फरीदाबाद वारे रोड खे कट अचणु खपनि। दामरा शाख खे अचणु खपनि। इहो पाणी वञी माडे रोड खे लॻंदो। माडे रोड खे कट ॾियणु खपनि। परते माडे जे पासे बि बंदि भॼी पियो आहे। इहो सॼो पाणी हैज़ टू गो थ्रू द नेचुरल रूट जेको अलाह साईं पाणी जो रूट रखियो आहे। अलाह कंदो रहम। आख़िरी घड़ी ताईं विढ़ूं था पिया। बुरहान साहब मुख्तसरन, should people evacuate the city? Why should we do that? We should fight for the last strength we have. अच्छा, अगर तव्हां कामयाब नथा थियो पाणी खे रोकण में, शहर खे बचाइण में, त पोइ माण्हू त ॿुॾंदा ई ॿुॾंदा। छो ॿुॾंदा साईं? अलाह कंदो वाट। मां तव्हांखे अर्ज़ु रखियो त परते वाट ॾियूं था न पाणी खे। हिन महिल कट ॾियारियूं था। परते कट ॾींदा त पाणी परते लहंदो न साईं। वारे जा माण्हू शहर ख़ाली न कनि। शहर में दाख़िल थियल पाणी खे दादू ॾांहुं निकाल कंदासीं। MP बुरहान चांडियो जूं टाइम न्यूज़ सां ॻाल्हियूं। बुरहान चांडियो चयो त इंतिज़ामिया सां गॾिजी वारे शहर खे बचाइण जी कोशिश करे रहिया आहियूं। शहर में दाख़िल थियल पाणी खे मुख़्तलिफ़ शाख़ुनि खे कठणी निकाल कंदासीं। वारे जा शहरी परेशान न थियनि। आख़िरी वक़्त ताईं मुक़ाबिलो कंदासीं। सांगड़ वेझो सिम नाले खे वॾो घारो पवण बाद पाणी शहर ॾांहुं वधण लॻो। DC सांगड़ जो चवणु आहे त घारे जे पाणीअ खे शहर ॾांहुं वञण खां रोकण जूं कोशिशूं करे रहिया आहियूं। इलाइक़े वासियुनि जो चवणु आहे त घारे जो पाणी सांगड़ शहर ऐं सांगड़ नवाबशाह रोड खे ॿोड़े सघे थो। इंतिज़ामिया खे शहर बचाइण लाइ हंगामी तौर कदम खणणु घुरिजनि।
मेहर शहर बचाइण लाइ 7 किलोमीटर जो रिंग बंद ॾियण वारो कमु शुरू न थी सघियो। मशीनरी पहुचाई वई। मेहर शहर खे बचाईंदड़ आख़िरी डिफेंस लाइन सुपियो बंद ते दबाव वधी वियो। ज़िले इंतज़ामिया जो चवणु आहे त इंडस हाईवे खां राजबा मोरी ताईं शहर खे रिंग बंद ॾिनो वेंदो। मंछर ढंढ में पाणी जी सतह 20 फुट 8 इंच थी वई। मंछर ढंढ में 4 सबबि बंदनि ते दबाव वधी वियो। सिंध में बोॾ जे वाकरनि में लुड़ी वञण ऐं ॿुॾण जे वाक़िअनि में वधीक 6 ॼणा फौत। मेहड़ वेझो ॻोठ हसन चांडियो में 2 ॿारड़ा। बरसाती बोॾ जे वहकरनि